नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे रावलपिंडी में ख़बर ॾींदा आहियूं त पाक बहरिया जासूस लाइ ईंदड़ भारतीय जदीद तरीन आबिदज़ोर जी पाकिस्तानी सामूंडी हद में दाख़िला जी कोशिश नाकाम बणाए छॾी, इन खे भॼण ते मजबूर करे छॾियो। DIG ISPR मूजिब पाक बहरिया पहिरीं मार्च ते जासूसी लाइ ईंदड़ भारतीय जदीद तरीन आबिदज़ोर जी पाकिस्तानी सामूंडी हदनि में अचण जी कोशिश नाकाम बणाए छॾी है। पाकिस्तान नेवी भारतीय आबिदज़ोर जो रस्तो रोके उन खे भॼण ते मजबूर करे छॾियो। भारतीय बहरिया पंहिंजी आबिदज़ोर खे नापाक मक़सद जे लाइ पाकिस्तान खिलाफ़ मुक़रर कयो हो, पर पाक बहरिया हिकु भेरो ॿीहर मुसलसल चौकस रहंदे पेशावरानी महारत सां भारतीय आबिदज़ोर जी पाकिस्तानी सामूंडी हदनि में घिड़ण जी कोशिश नाकाम बणाए छॾी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।